अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ईरान जंगबंदी में वाद जो ऐलान हुर्मुज़ लंघ जी नाकाबंदी बरक़रार रखण जो हुकुम। ट्रंप वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जी दरख़्वास्त ते ईरान ते हमला रोकण जो ऐलान कयो। संदसि चवण आहिनि पाकिस्तानी क़यादत खेनि ईरानी क़यादत खां मुतफ़िक़ा तजवीज़ूं मिलण ताईं हमला रोकण जो चयो आहे। हू वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जी दरख़्वास्त ते हमला रोके रहिया आहिनि। ईरानी हुकूमत हिन वक़्तु अंदरूनी तौरु विरहायल आहे। ईरान खे गॾियल तजवीज़ पेश करण ताईं मोहलत ॾिजे थी। वाज़े तजवीज़ अचण ताईं जंगबंदी हूंदी। तजवीज़ अचण खां पोइ ॻाल्हियुनि जो क़तई फ़ैसिलो थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जंगबंदी में वाद बाबति दरख़्वास्त क़बूल करण लाइ डोनाल्ड ट्रंप जो थोराइतो। संदसि चवण आहे त जंगबंदी में वाद हिकु हाकारी ऐं अहम क़दम आहे जेको जारी सिफ़ारती कोशिशुनि खे अॻिते वधाइण में मददगार साबित थींदो। हीउ क़दम इलाइक़े में छिकतान घटाइण ऐं ॻाल्हियुनि जे अमल खे मज़बूत करण लाइ निहायत ज़रूरी आहे। पाकिस्तान तकरार जे पुरअमन ऐं ॻाल्हियुनि ज़रिए हल लाइ पंहिंजूं संजीदा कोशिशूं जारी रखंदो। उमीद त ॿई धुरियूं जंगबंदी जो मुकमल एहतराम कंदियूं। जंगबंदी में वाद ऐं ईरान ते हमले खे मुलतवी करण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर तरफ़ां पिणु ट्रंप जा थोरा मञिया। ईरानी पार्लियामेंट के स्पीकर बाकिर कालिबाफ जी सलाहकार मेहदी मोहम्मद चयो आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी जंगबंदी में वादा वारे ऐलान जी का बि अहमियत नाहे। हाराईंदड़ धुर शर्तुनि जो हुकुम नथो ॾेई सघे। नाकाबंदी जो तसलसुल बमबारी खां मुख़्तलिफ़ नाहे ऐं उन जो जवाबु फ़ौजी जवाब सां हुजणु घुरिजे। कन्यारो में फायरिंग के वाक़े में रिटायर्ड पुलिस एहलकार फोत। दीदार सहतो गोली लॻण सबबि फौत थी वियो। पुलिस मूजिबि फौती एहलकार जे वारसनि जो चवणु आहे त दीदार सहतो खे क़त्ल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि शुरूआती जांच मिली आहे त इत्तफ़ाक़ी फायरिंग सबबि रिटायर एहलकार फोत थी वियो। फायरिंग वारे वाक़े जी हर रुख़ खां जांच जारी आहे। हक़ीक़तूं जल्द साम्हूं ईंदियूं। नए देरे भरिसां उरडी विखे बाड़ो फोत। नऊं कोठ में 5 वरनि जो अली अब्बास सुमरो उरडी सबबि फोत थी वियो। 15 ॾींहनि में उरडी विखे फोत थी वियल ॿारनि जो अंग वधी 3 थी वियो। सिहत खाते पारां उरडी फैलजण वारियूं ख़बरूं नशर थियण बैदि मुतासिर इलाइक़नि में टीमूं मोकिले वैक्सीनेशन जो अमल तेज़ करे छॾियो।